सिंधी ॿोलीअ जे नाले वारे शाइर अयाज़ गुल जदीद सिंधी कहाणी सहाफ़त ऐं तहक़ीक़ जे शोबनि में पंहिंजो निरालो नाम रखंदड़ अदीब मदद अली सिंधी नाले वारे गुलकारा रुबीना कुरैशी ऐं सिंधी तोड़े उर्दू ड्रामनि जे अदाकार मंसूर मुराद खे संदन बहितरीन कारकर्दगी ते सदारती एवार्ड सां नवाज़ियो वियो आहे। नाले वारे शाइर अयाज़ गुल सिंधी ॿोलीअ जे शाइरनि में हिकु निरालो नाम ऐं सिंधी शाइरनि में सभ खां वधीक ॻायो वेंदड़ शाइर आहे। जदीद सिंधी शाइरी जे हवाले सां अदब जे शोबे में गैर मामूली ख़िदमतनि एवज़ खेसि सदारती एवार्ड प्राइड ऑफ परफॉर्मेंस लाइ चूंडियो वियो आहे। अहिड़ी रीति जदीद सिंधी कहाणी सहाफ़त ऐं तहक़ीक़ जे शोबनि जे अहम हवाले सां मदद अली सिंधी खे अदब जे शोबे में गैर मामूली ख़िदमतनि एवज़ सदारती एवार्ड सां चूंडियो वियो आहे। जॾहिं त पंहिंजे सुरीले आवाज़ वसीले माण्हुनि जी दिलनि खे मोहींदड़ गुलकारा रुबीना कुरैशी ऐं अदाकार मंसूर मुराद खे प्राइड ऑफ परफॉर्मेंस एवार्ड जो हक़दार क़रार ॾिनो वियो आहे।